अस्सलामुअलैकुम संगत साला खुश आयो खैर उम्मीद कयां खुश हूंदो। अॼु असां आया आहियूं हैदराबाद। सो राणी बाग में ज़िंदगी में पहिरियों चकर आया आहियूं। मां जो संगत खे व्लॉग में ॾसिजे ऐं असांजी वीडियो खे लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब कजो ऐं असां सां गॾु ई रहिजो। अॻिते हली असां तव्हांखे मंज़िल ॾेखारियूं था। राणी बाग में पहुतासीं। वॾो नालो ॿुधोसीं रड़पी पए राणी बाग राणी बाग राणी बाग। पर राणी बाग में हे जहाज़ आहे जेको हिन महिल राति जा 8:45 में उॾंदो, जिते में 12 बजे हलंदो था। तयारु आहे बाक़ी त हे राणी बाग आहे। ॾिठल त सभिनी खे हूंदो, पर दरअसल असां अॼु आयासीं राणी बाग में। ज़िंदगी में पहिरियों चकर आहे राणी बाग ॻोल्हींदा 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 अॼु पहुतासीं। पर माशाल्लाह सभु को जोड़ियुनि में आहे। हर को जोड़ियूं जोड़ियूं हूंदा था वतन। माशाल्लाह राणी बाग राणी बाग इन में थोड़ा घणा माण्हू आया आहिनि। थोड़ा घणा माण्हू आया आहिनि, पर हाणे नालो वॾो थी विया आहिनि। असां ईअं ॿुधोसीं नालो वॾो थी विया आहिनि। हिकु त ॿाहिरि जा चरिया माण्हू पुछा करे 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 मस पहुतासीं हिते। पर आया हूं वरी का शइ कोन्हे, सुकून न आहे ऐं उहो मज़ो न आहे जेॾो नालो ज़िंदगी में पहिरीं चकर असां आया आहियूं ऐं वरी पुछा करे पोइ पहुता आहियूं।